जी पूरे मुल्क की तरह दादू में भी ईद उल फितर जो तैयारियों जेके आहिनि ज़ोरो शोर से आख़िरी मरहले में जारी आहिनि। दादू जे शहरीन ऐं दुकानदारनि खां पुछंदासीं त उहे हिन ईद के हवाले से छा था चवनि। रखणो आहे सुभाणे जे लाइ रखणो आहे या ख़रीदारी करणी आहे। लॉकडाउन के हवाले से थोड़ा परेशान हुआसीं। हिन साल लॉकडाउन आया अल्लाह शुक्र आहे बीमारी टरी वई। हाँ इंसान आहे लाज़मी आहे ख़र्च थोड़ा वधिक थोड़ी महंगाई भी है बिल्कुल, पर इन सां अगर जे बिजनेस कारोबार आए तो खुश आहे आवाम। अदा पहिरियां ईद में लॉकडाउन थी वियो तो कुछ न कयोसीं। हिन वारे माशाल्लाह लॉकडाउन खुलियल है। बहरहाल लॉकडाउन तो खुलियल है पर महंगाई एडी है जो गरीब मानू परेशान थी है। न सही तरह सां ख़रीदारी करे थो सके न रोज़ी थो करे सके। असां पाण आहियूं रिक्शे वारा, ठीक है न। हाणे तेल भी महांगो थी है तो मानू वो किरायो भी नथा ॾियनि। जॾहिं महंगाई है ओड़े हिसाब से जो किरायो मना नथो मिले। जे जगह शइ वठंदा हुआसीं उहा 20 रुपए में हाणे उहा थी वई आहे 50 रुपया। हाँ मूंखे ॿुधायो तो गरीब मानू छा करे। जी अवां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणो हो त गुज़िरियल ईद में लॉकडाउन उन जे करे घणियूं मुश्किलातूं हिन दफ़े ई अल्हम्दुलिल्लाह लॉकडाउन ख़त्म थी वियो आहे। महांगाई पंहिंजी जॻह ते आहे पर पोइ बि जेको ईद जो माहौल आहे उहो सुठो गुज़रंदो।